उडेरोलाल मां ख़बर ॾींदा हलूं त उडेरोलाल विलेज जे मेन चौक ते स्कूल अॻियां गंदे पाणी जा गटर उथलण सबबि केतिरनि ई अनेक मसइलनि जे वर चढ़ियल नालनि जी सफ़ाई सही नमूने न हुअण करे गटरनि जो गंदो पाणी रोड ऐं घिटियुनि में वहण लॻो आहे। एडवोकेट सैयद अब्दुल अज़ीज़ शाह जॾहिं त प्रेस क्लब उडेरोलाल ते उडेरोलाल जे मोहतबर शख्सियत एडवोकेट सैयद अब्दुल अज़ीज़ शाह यूसी सेक्रेटरी ऐं चेयरमैन खिलाफ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त उडेरोलाल विलेज में नालनि जी सफ़ाई सही नमूने न हुअण करे हर हंधि गंद किचिरे जा ढेर लॻा पिया आहिनि। उडेरोलाल में गंदे पाणी जूं खॾूं पाणी सां भरिजी चुकियूं आहिनि, जंहिं करे नालनि ऐं गटरनि जो पाणी खॾनि में छोड़ बदिरां रोड ऐं रस्तनि ते वेहण लॻो आहे। निगरान हुकूमत खे पुरज़ोर अपील कयूं था त सेक्रेटरी उडेरोलाल विलेज खिलाफ इंक्वायरी कराए उडेरोलाल समेत यूसी जे ॻोठनि जी सफ़ाई जो निज़ाम सही तरीक़े सां हलायो वञे। तव्हांखे ॿुधायूं त पहिरीं अॼु खां 15-20 ॾींहं पहिरीं हिते हिकिड़ी चिंची फैमिलीअ सां आई हुआ हिकिड़ी, जंहिंमें ॿार बच्चा सभु गप में किना थी विया। उन खां पोइ यूसीए चेयरमैन साहिब खे हाजी मोहम्मद जुमन साहिब खे चयो थी त भाई पाणीअ जो ॾेकार कराइणो चयो हाज़िर करायूं था। उनखे महीनो ॾेढ थी वियो। अॼु बि जेको उडेरोलाल चौक पाणीअ जा ॾेख पियो ॾे, इहो इन जे करे पियो ॾे त यूनियन काउंसिल वारा चेयरमैन चवंदा असांखे पावर कोन्हनि, सेक्रेटरी चयो त मूं वटि कुझु कोन्हे, हुन वटि आहे। हाणे उडेरे सां इहो कमु लॻो पिया, धोबीअ जो कुतो न घर जो न घाट जो न अती हेॾा जा न होॾा जा। सुभाणे उडेरेलाल जो इहो असांजो मेन स्कूल अल सैयद मुदस्सर अकेडमी खुले पियो। हाणे इहे ॿार पाणीअ में किरंदा, जेकॾहिं कंहिंखे फ़ोन था करियूं केरु फ़ोन खणण लाइ तयारु कोन्हे। भाई ख़बर इहा पई पए त बाबा ठेकेदार ठीको ॾिनो पियो आहे भंगियुनि जो, ₹1,00,000 में सभु माण्हुनि खे ठीका ॾिना पिया आहिनि। हाणे उहो असां त भंगी ॾिठो ई कोन्हे, सफ़ाई वारो माण्हू ई कोन था ॾिसूं। चई बीह रहिया आहियूं, केरु ॿुधण लाइ तयारु कोन्हे। न त इन जे लाइ तव्हां हिते जे चूंडियल यूनियन काउंसिल जे चेयरमैन यूनियन काउंसिल जो चेयरमैन खे त चयो अथई, बाक़ी मथे ते रखूं था, हुनखे चेयरमैन खे रखूं था मथे ते। असांखे कहिड़ी ख़बर हुन लिखियल त कोन हो त हीउ अहिड़ो निकिरंदो। वोट बि ॾिनो थी पर नथो सफ़ाई कराए, असीं छा करियूं? को बि कमु नथो करे। ऐं मनपसंद माण्हू आहिनि, उन्हनि खे ठीका हींअर ई ॾेई छॾिया अथनि त बाबा ₹1,00,000 में ठीको भंगियुनि जो हिनखे आयो। भंगी त ॾिसण में ई कोन थो अचे। इन खां अॻु में जेको हूंदो हो ठेकेदार हिकिड़ो चीटी ईंदो हो केबर जो, उन वटि असां भंगी बि ॾिठा, सफ़ाइयूं बि ॾिठियूं थी। हाणे त भंगी कोन्हे को जेके असीं चऊं त सफ़ाई कराइणा, किथां कराइणा? बाबा भंगी ईंदा, टीम ईंदी, हीअं थींदो हूअं थींदो, थिए कुझु कोन थो। पाणी इहो जेको हीउ कल्ह टियों ॾींहुं आऊं मस्जिद मां नमाज़ पढ़ी निकितो त आऊं ते किरियुसि हिते गप में। वरियो घणे चऊं त बाबा हीउ घिटियूं साफ़ कराइणा आहियो, त हू चवंदा बाबा इहो असांजे हथ में कोन्हे। त हीउ ॿियनि सां ॻाल्हायो, वॾनि सां ॻाल्हायो, वॾनि सां ॻाल्हायूं त उहो फ़ोन खणण लाइ तयारु कोन्हे। केॾांहुं था वञूं, छा करियूं? असांखे त इहा ख़बर कान्हे त छा थो थिए छा कोन थो थिए। हाणे त तोबा कईसीं, असां तोबा कई इलेक्शन में वोट ॾियण खां असां क़यामत जे ॾींहं असां खां बि पुछाणो थींदो त हीउ तव्हां ग़लति कमु ग़लति माण्हू छो चूंडिया। तो हाणे असां तोबा कई, ऐं ते त कोन इहो कमु कंदासीं, पर हाणे रुॻो असांजी जान छुटे। हाणे सेक्रेटरी साहिब जो फ़ोन आयो आहे, ॿुधिजो सेक्रेटरी साहिब छा थो चए, ओचितो चओ। अस्सलाम वालेकुम साईं। उडेरोलाल मां अज़ीज़ शाह वकील पियो ॻाल्हायां। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।